अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए छार जेडियो न्यूज़ आया वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। मोरो मां अल रखियो अबड़ो जी। मोरो यंग सिटीज़न्स अलाउंस पारां मोरो शहर में लॉकडाउन दौरान बेरोज़गार थियल गरीब मिसकिन पोरियत ऐं ॾियारीअ ते कमाईंदड़नि खे राशन न मिलण ऐं शहर में स्प्रे न थियण ख़िलाफ़ यंग सिटीज़न्स अलायंस जे चेयरमैन एडवोकेट मोहम्मद साकिब कलोड़ो, शोएब कलोड़ो, जानी मोराई, मसरूर अहमद कोराई, इशफाक कलोड़ो, नज़ीर अहमद बुरड़ो ऐं ॿिए जी अॻवानी में मोरो प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिते हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मोरो में ग़रीबनि खे राशन नथो ॾिनो वञे। 22 ॾींहंनि खां लॉकडाउन दौरान पोरियत ऐं मुस्तक़ माण्हू घरनि में वाड़िया पिया आहिनि। उन्हनि जे घरनि जा चुल्हा विसामियल आहिनि। उन्हनि जा बचा बुख ऐं बदहाली ऐं बीमारी में तड़पी रहिया आहिनि। सरकार ऐं इंतिज़ामिया पारां उन्हनि माण्हुनि जी का बि सार नथी लधी वञे ऐं जॾहिं त राशन मनपसंदि माण्हू खे ॾिनो पियो वञे ऐं पंहिंजा नवाज़ पॉलिसी इख़्तियार करे ग़रीबनि जो हक़ फॿायो पियो वञे। ग़रीब पोरियतुनि जी हालत तमामु ख़राब थी वई आहे। उन्हनि जो केरु दर्दनि जो दरमान नथो करे। हिननि वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे पुरज़ोर अपील कई आहे त ग़रीबनि पोरियत मज़दूरनि बेरोज़गारनि खे राशन ॾिनो वञे ऐं सिफ़ारिशी कल्चर बंदि करायो वञे। ग़रीबनि जी सहायता कई वञे। शहर जे तमामु वार्डनि इलाइक़नि में स्प्रे करायो वञे ऐं सफ़ाई जो निज़ाम बहितर बणायो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। HR जेडियो न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडियो न्यूज़।